ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदासीं। पंजाब ऐं केपी में चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट सियासी पार्टीज़ खे मुशावरत जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियो पिया सियासी पार्टीज़ मुशावरत करे शाम 4 वॻे ताईं अदालत खे आगाह कनि। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस हुकुम जारी कयो आहे। ख़बर अव्हांखे ॾियो पिया पंजाब ऐं केपी में चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट सियासी पार्टीज़ खे मुशावरत जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जो चवणु आहे त सियासी पार्टीज़ मुशावरत करे शाम 4 वॻे ताईं अदालत खे आगाह कनि। पंजाब ऐं केपी में चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट सियासी पार्टीज़ खे मुशावरत जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियो पिया सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जो चवणु आहे त सियासी पार्टीज़ मुशावरत करे शाम 4 वॻे ताईं अदालत खे आगाह कनि। ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर कयूं पिया। अदालत हुकुम जारी कयो आहे। सियासी पार्टीज़ मुशावरत करे शाम 4 वॻे ताईं अदालत खे आगाह कनि। ख़बर अव्हांखे ॾियो पिया पंजाब ऐं केपी में चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट सियासी पार्टीज़ खे मुशावरत जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जो चवणु आहे त सियासी पार्टीज़ मुशावरत करे शाम 4 वॻे ताईं अदालत खे आगाह कनि। पंजाब ऐं केपी में चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट सियासी पार्टीज़ खे मुशावरत जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियो पिया सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जो चवणु आहे त सियासी पार्टीज़ मुशावरत करे शाम 4 वॻे ताईं अदालत खे आगाह कनि। पंजाब ऐं केपी में चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट सियासी पार्टीज़ खे मुशावरत जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया चीफ जस्टिस जो चवणु आहे त सियासी पार्टीज़ मुशावरत करे शाम 4 वॻे ताईं अदालत खे आगाह कनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंभार जी। इब्राहिम, अपडेट कजो। जी बिल्कुल, सुप्रीम कोर्ट में हलंदड़ डिगी जेको सो ॿुधणी खां पोइ अदालत इहा तजवीज़ ॾिनी आहे त सियासी पार्टियूं पाण में वेही मुशावरत कनि ऐं इलेक्शन जी का तारीख़ तय कनि। उन खां पोइ जेके आइनी कानूनी नुक़्ता आहिनि उहे ॾिसी सघजनि था। चीफ जस्टिस इहा तजवीज़ ॾिनी आहे। चीफ जस्टिस जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जेको सियासी पार्टियूं आहिनि उहे पंजाब ऐं केपी जी चूंडुनि जे हवाले सां मुशावरत कनि ऐं पाण वेही कंहिं नतीजे ते पहुचनि। PTM कुझु पोयां वञे ऐं तहरीक इंसाफ़ खे कुझु अॻियां अचणु घुरिजे। छा उहो मुमकिन न आहे सियासी पार्टियूं पाण में वेही इतफ़ाक़ राय सां का तारीख़ ॾियनि? बहितर इहो थींदो त पार्टियूं जेके पाण में वेही मुशावरत कनि का हतमी तारीख़ जे तय कनि। चीफ जस्टिस जो इहो पिणु चवणो त असां फ़ैसिलो खणी ॾेई बि छॾियूं तॾहिं बि मुक़दमाबाज़ी जेका आहे उहा हलंदी रहंदी ऐं उहा जेका केसनि ते केस जेके आहिनि सियासी पार्टियुनि ऐं अवाम खे जेको उहो महांगो पवनि था। उन ई मौक़े ते तहरीक इंसाफ़ जे वकील चवणो त जेकॾहिं इलेक्शन 90 ॾींहंनि खां देरि सां थिए त इहा रवायत पइजी वेंदी। जंहिं ते चीफ जस्टिस चवणो त बुनियादी नुक़्तो उहो ई आहे त सियासी पार्टियूं पाण में वेही तय कनि त को विच वारो रस्तो कढी सघिजे। चीफ जस्टिस चवणो त इहो सादो सवाल आहे, ॾिसणो आहे तारीख़ कंहिंखे ॾियणी आहे। आइनी नुक़्तनि जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट खे करिणो आहे। उहा पंहिंजी क़यादत खे चओ त इलेक्शन कॾहिं मुमकिन आहे, उन ते मुशावरत करे असांखे जवाबु ॾिनो वञे। 4 बजे ताईं सुप्रीम कोर्ट ही जेको ॿुधणी आहे उहा मुलतवी करे छॾी आहे। उन खां अॻु में इलेक्शन कमीशन, पीपल्स पार्टी, KP जे एडवोकेट जनरल ऐं गवर्नर KP जे वकील खे अदालत उन्हनि जा दलील ॿुधाया आहिनि। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ ऑब्ज़र्वेशन्स पायूं आहिनि ऐं इहो सवाल अञा हल न आहे थी सघियो त इलेक्शन जी जेका तारीख़ आहे उहा सदर खे ॾियणी आहे या गवर्नर खे ॾियणी आहे। मुख़्तलिफ़ उन हवाले सां ऑब्ज़र्वेशन्स आयूं आहिनि ऐं आख़िर में अदालत इहा तजवीज़ ॾिनी आहे त सियासी पार्टियूं पाण में वेही मुशावरत कनि ऐं पंजाब ऐं KP में इलेक्शन जी तारीख़ जे लाइ का हतमी जेका आहे उहो नतीजो कढनि। जी इब्राहिम कुंभार, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी महिरबानी।